दोस्तों अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे त ठीकु हूंदे पंहिंजे कमनि कारनि सां जॾहिं बि लाइव ईंदा आहियूं काई ख़बर खणी काई शहर खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ॾींदा आहियूं। अॼु आहे मेन इशू, उहो इशू आहे सब डिविज़न एरीगेशन पिरालो। जेके मुलाज़िमनि, दारोगनि, एसडीओ समेत हेठियनि मुलाज़िमनि समेत जहिड़ो कि नौताल लॻण सां गॾोगॾु सखर बैरेज मां निकिरंदड़ 20 फीटर अबलवा जेको सखर खां ईअं सम्झंदा केटी पघार ताईं पाणी पहुचाईंदड़ वाह जी नौताली जीअं लॻंदे शुरू थियूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां ई बम्पर माफ़िया, मिटिया माफ़िया ऐं मुलाज़िमनि मिली भगत करे अबल वाह जे कपिड़नि खे अॻे ई कमज़ोर हुजण बावजूद बि एतिरो त कमज़ोर करे छॾियो आहे जो उन जा पासा चिरिया विया आहिनि, उन जा पासनि खां मिटी खई वई आहे। ऐं ख़ुदा न ख़ास्ता जहिड़ो कि पाणी चढ़े थो या ॿोॾि अचे थी त इन में अहिड़े का वाक़िया पेश न अचनि। उन सां गॾु गॾु जॾहिं नौताल लॻंदो आहे ऐं उनजी अलॻि हिकिड़ी बजट रखी वेंदी आहे सिर्फ़ु वाहन जी मरमत जे लाइ। झाला जेके आहिनि उन झालनि खे हिकिड़ो चूनो ॾेई करे उनखे मोबिल ॾिबो वेंदो आहे, रंग रब थींदा आहिनि, या बजट टुट हूंदी आहे, या अहिड़े तरीक़े सां हूंदा आहिनि जेके पंहिंजा टाका टुका करे नवां दरवाज़ा हया वेंदा आहिनि। नवनि दरवाज़नि खे जेको आहे सो रंग ॾिनो वेंदो आहे। पर करोड़नि जी बजट हूंदे सखर ब्रिज वाह मां निकिरंदड़ 20 फीटर अबुल वाह जेको सब डिविज़न पिराल में जे एसडीओ ऐं मिली भगत संगत सां गॾु करे चूना हणी करे उहो ई हिकिड़ो अवाम जे ज़मींदारनि जे ऐं हारियुनि जे कननि ते अखियुनि ते जेको आहे सो पटी ॿधी करे उहा बजट हड़प कई वई आहे। ज़रात जे आबादगारनि, ज़मींदारनि, हारियुनि, आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी हिकिड़ी घुर कई आहे त खुज़ाड़ा जेका अबुल वाह सां जेको मिटी माफ़िया नाहक कयो, उन सां गॾु गॾु एसडीओ जेको आहे जेका बजट रखी वई वाहन जे बाबति मरमत जे लाइ उहा हड़प कई